ते केड़ो ता कालो ते केड़ो ता अज को नो सिंध बार पंजी धरती पंजो अख्तियार सिंध खपे थी खुद मुख्तियार इन नारे जो जवाब दा काढूं पंजी धरती पंजो अख्तियार सिंध खपे थी खुद मुख्तियार असांजा मेज़बान ये मेलो मचाईंदड़ शाद कोसो साहब हजरतुल्लाह मज़ारी साहब बाला दश्ती साहब अब्दुल सत्तार मज़ारी साहब हिदायतुल्लाह जकरानी साहब शाहगुल मज़ारी साहब यासीन शाह साहब मज़हर चाचड़ साहब शाहनवाज सोलंकी साहब जेके समूरा साथी अज असांजे इन सथ में असांजे काफ़िले में शामिल थिया आहियो तव्हांखे मुबारकबाद। हज़रत अली साईं जो फरमान आहे त ज़ालिम ऐं जाबिर कुवतूं तॾहिं ताक़तवर थींदियूं आहिनि जॾहिं उन मुआशिरे में रहंदड़ मासूम आले इल्म आले दानिश माण्हू ख़ामोश हूंदा आहिनि उनजे करे ई उहे ज़ालिम ताक़तवर थींदा आहिनि। अॼु तव्हां क़ौमी कारकुननि हीअ ख़ामोशी टोड़े नई सिंध ॾियण जो जेको ख़्वाबु ॾिठो आहे ऐं तव्हां सिंध यूनाइटेड पार्टीअ में शामिल थिया आहियो मुंहिंजो ईमान ताज़ो थियो आहे। मां यकीन सां चवां थो त सिंध तब्दील थींदी सिंध ख़ुशहाल थींदी सिंध जी हक़ी हुकुमरानी अची रहंदासीं। सिंध यूनाइटेड पार्टी हिन मुल्क जे अंदरि बराबरी जे बुनियाद ते पंहिंजी क़ौमी ख़ुद मुख्तियारी वसीलनि जी मालिकी ऐं समाजी इंसाफ़ लाइ जदोजहद करे रही आहे। असां सम्झूं था त हिन मुल्क जे अंदरि ताक़तवर कुवतुनि फिक्रे सां GMC जे पैरोकारनि खे ॾाढी जबर ते ख़ामोश करायो आहे। वक़्तन फ़वक़्तन क़ौमी तहरीक जा कारकुन उन ॾाढी जबर जे बुनियाद ते कॾहिं पीपल्स पार्टी में कॾहिं PTI में कॾहिं मुस्लिम लीग में ऐं कॾहिं वरी क़ौमी धारा में पंहिंजे जान जी अमान लाइ वेंदा रहिया पर हुननि जी दिलि जी धड़कन अॼु बि संगस आहे साईं GMC जे फ़िक्र आहे। हीउ तव्हां साबित करे रखियो आहे। रियासती इदारनि खे बि सम्झणु घुरिजे त ॾाढी जबर ते बंदूक जे ज़ोर ते क़ौमुनि खे ग़ुलाम नथो बनाए सघिजे क़ौमुनि जा हक़ ग़ज़ब नथा करे सघजनि। जेकॾहिं तव्हां चाहियो था त हीउ मुल्क मज़बूत थिए तव्हां बराबरी जे बुनियाद ते सिंधी माण्हुनि खे क़ौमी ख़ुद मुख्तियारी ॾियो उन्हनि खे उन्हनि जी वसीलनि जी मालिकी ॾियो उन्हनि खे समाजी इंसाफ़ ॾियो अहिड़ो निज़ाम ॾियो जिते थाणे ते के जागीरदार या सरमाएदार या ताक़तवर वॾेरे जी फ़ोन खां सवाइ मज़लूम खे इंसाफ़ मिले। अदालतुनि मां बराबरी जे बुनियाद ते ग़रीबनि खे इंसाफ़ मिले। तव्हां मुल्क जे अंदरि अहिड़ो निज़ाम जोड़ियो जो ही माण्हू मोहबत सां हिन मुल्क जो रहवासी पाण खे सम्झनि। पर जेकॾहिं तव्हां ॿिठो मयार रखंदव ताक़त जे ज़ोर ते माण्हुनि जूं वफ़ादारियूं तब्दील कंदव त उहो घणो वक़्तु न हली सघंदियूं जेको अॼु हिन गुटू में साबित करे ॾेखारियो आहे क़ौमी कारकुननि। त असां सिंध यूनाइटेड पार्टी जी क़यादत अॼु खां 14 साल पहिरें जॾहिं हिन ॻाल्हि जो बुनियाद विधो त जमहूरी रस्तो वठिणो आहे छाकाणि त सिंध ते जॾहिं बि ॾुखियो ॾींहुं अचे थो असांजे दरिया जे खसण जी साज़िश हुजे असांजे जाग्राफी हदुनि खे खसण जी साज़िश हुजे असांजे वसीलनि जी मालिकी खसण जी साज़िश हुजे त उते असांजी क़ौमी तहरीक जे कारकुननि पंहिंजे जानियुनि जो नज़रानो ॾेई सिंध जो तहफ़ुज़ कयो आहे सिंधी माण्हुनि जो तहफ़ुज़ कयो आहे। पर असां वोट जी ताक़त उन्हनि कुवतुनि खे ॾींदा रहिया आहियूं जिन वटि न वॻे तव्हांजे मक़ामी समाजी मसइलो हल करण जी सलाहियत आहे न तव्हांजे क़ौमी मसइले जे लाइ असेंबली में आवाज़ उठाइण लाइ तयारु आहिनि। हू तव्हांजो वोट वठी ताक़तवर बणिजी तव्हांखे ग़ुलामी जो घटि रोज़
हिते कबीलाई सोच खे ताक़तवर बनायो पियो वञे, हिते जागीरदारी सोच खे ताक़तवर बनायो पियो वञे, हिते माण्हुनि खे वेड़ायो ऐं राज करण जो जेको मनसूबो आहे उनखे ताक़तवर बनायो पियो वञे। माण्हुनि जो तालीम खसी वई आहे, रोज़गार खसी वियो आहे, सिहत खसी वई आहे ऐं असां रुॻो नारा हणंदा रहियूं, पंजाब खे गारियूं ॾींदा रहियूं। अदा असां पंजाब खे बराबरि चऊं था त वफ़ाक़ जी बाला दस्ती आहे, ख़राब निज़ाम आहे, पर मूंखे ॿुधायो त असांजो भिटियूं कीअं वीरान कयूं आहिनि, असांजा ॻोठ कीअं वीरान कया आहिनि, असांखां अमन कीअं कसियो आहे, असांजा रस्ता कीअं वीरान कया आहिनि, असांजे बच्चनि जी तालीम कीअं कसी आहे। ये पीपला, ये लीगला, ये बोतार, ये ज़ालिम जेके तव्हांखां मुसलसिल वोट जी ताक़त वठी तव्हांखे तबाह कंदा वञनि। उन करे क़ौमी तारीख़ जा कारकुन पंहिंजे धरती जी हिफ़ाज़त लाइ रोडनि ऐं रस्तनि ते पंहिंजे माण्हुनि जी जंग विढ़ंदा, पर असां असेंबली जा मोर्चा बि ख़ाली न छॾींदासीं। असां गिटियुनि जा नुमाइंदा थींदासीं, वार्डनि जा नुमाइंदा थींदासीं, यूनियन काउंसिल जा नुमाइंदा थींदासीं। ऐं तव्हांजो जेको क़ौमी दर्द आहे, तव्हांजो जेको क़ौमी शऊर आहे, तव्हांजो जेको क़ौमी इश्क आहे, इहो जॾहिं वोट जी ताक़त सां ताक़तवर थींदो त मां सम्झां थो त माण्हुनि जो माहिर ज़िंदगी बहितर थींदो। छाकाणि सियासत माण्हुनि जे माहिर ज़िंदगी खे बहितर बनाइण जो नालो आहे। असां सिंध जी आज़ादी, ख़ुदमुख़्तियारी छाजे लाइ था घुरूं? चाहियूं था त माण्हुनि जो, सिंध जे माण्हू जेको हिन ख़ुशहाल वतन जा धणी आहियो, उन्हनि जो माहिर ज़िंदगी बहितर थिए। ही तबाही बर्बादी जी ज़िम्मेवार पीपी सरकार आहे जेका मुसलसिल अरसे खां, अॼु ही 14 साल, पर हिन खां 14 साल पहिरीं बि 28 सालनि खां वठी पीपला असांजे मथां मुसलत आहिनि ऐं उन्हनि जी साज़िश हींअर तव्हां ॾिठो हूंदो जेको फ़क़ीर झंडो वॾो खणी आयो, कंहिं न कंहिं वॾेरे, कंहिं न कंहिं चमचे हुनखे 500 ॾिना हूंदा त वञी तूं हिते तफ़रक़ो पैदा कर या साज़िश कर। पर असांजो हिकिड़ो कारकुन सम्झ भरियो हुयो, हिन कारकुन घणो करे जज़्बाती हूंदा आहिनि, भॼी झंडो पाड़ीनि सां चंबा, पर हिते हिकिड़ो सम्झ भरियो कारकुन हो जे उन फ़क़ीर खे 500 विधा त बाबा हे 500 वॾेरे जे ॿूथ में आशिक़नि जो मेलो आहे, सिंध जे धरतीअ जे वारसनि जो मेलो आहे, तूं हिते तफ़रक़ो पैदा न कर। त हिते तव्हांजा ई पैसा, तव्हांजी तरक़ीअ जा पैसा, तव्हांजे रोडनि जा पैसा, तव्हांजे स्कूलनि जा पैसा इहे वॾेरा फुरींदा था रहनि, हमेशह लुटमार कंदा था रहनि, ऐं पोइ वरी इलेक्शन में तव्हांजो ज़मीर ख़रीद करण लाइ वोट ख़रीद कनि था। 500 रुपए ते, 1000 रुपए ते वोट ख़रीद था कनि। अॼु सिंध जी सूरत हाल इहा आहे, ग़रीब माण्हू जेको वीचारो 2 वेला मानी खाइण लाइ हैरान ऐं परेशान आहे, अगरि हुनखे 500 या 1000 मिलंदो त वोट ॾींदो हुननि खे। पर सोचो त जेके माण्हू 500 या 1000 रुपए में वोट ॾियनि था, आउं चवां थो त पंहिंजो ईंदड़ नस्ल खपाईंदा, पंहिंजे बच्चनि खे खपाईंदा, पंहिंजी गैरत ऐं ज़मीर खपाईंदा। उन करे हमेशह साईं जलाल मोहम्मद शाह चवंदो आहे त जेसीं ताईं क़ौमी तहरीक जा कारकुन साले न थींदा, जेसीं ताईं क़ौमी तहरीक जा कारकुन बाअसर न थींदा, तेसीं ताईं जेके भलाऊं घाटे में लॻल आहिनि, हे जेको पगड़नि जे वात में न निकिरी सघंदासीं। उन करे अॼु जेके तव्हां दोस्त आया आहियो, असांजे सथ में शामिल थिया आहियो, तव्हां पंहिंजी गिटी में, पंहिंजे महल में, पंहिंजे वार्ड में, पंहिंजे यूनियन काउंसिल में बाअसर थियो। ईंदड़ पंचायती इलेक्शन में तयारी कयो, वोट जी ताक़त तव्हां वठंदो, तव्हां सुभाणे यूनियन काउंसिल जा चेयरमैन हूंदो, हिकु तरफ़ तव्हां धरती राश कयो, ॿिए तरफ़ जॾहिं तव्हांखे उहा नुमाइंदगी जो मौक़ो मिलंदो त यकीनन तव्हां का क़ौम सां वेसाघाती न कंदो, तव्हां क़ौम जी ख़िदमत कंदो। उन करे असां चाहियूं था त वोट जे ज़रिए तब्दीली अचे, वोट जी ताक़त जे ज़रिए असांजा क़ौमी कारकुन जेके बाअसर थियनि ऐं उहे मौक़े पर वॾेरा जेके कॾहिं पीपी में, कॾहिं मुस्लिम लीग में, कॾहिं पीटीआई में, उन्हनि मां जान छुटी। अॼु सिंध में हीअ हालत आहे त ग़रीब माण्हुनि जा अॼु आर्डर था पिया वञनि, चवंदा कोर्ट जो आर्डर, सुप्रीम कोर्ट जो इहो आर्डर त तव्हां तस्लीम कयो था त माण्हुनि जा घर ठाहियो, पर तव्हांखे सुप्रीम कोर्ट जो ॿियो आर्डर छो थो नज़र अचे? जेके माण्हू जिन खे बेदख़ल कयो था, पहिरियों उन्हनि खे तव्हां मुतबादिल बि फ़राहम कयो, पहिरियों तव्हां उनखे घर फ़राहम कयो, उहो पीपलनि खे नज़र नथो अचे। उन्हनि खे मुतबादिल ॾियण लाइ तयारु न आहिनि,
मुतबादिल ज़मीन ॾियण लाइ तयारु न आहिनि त बाबा के ग़रीब खे वाह या शाख तां उतारियूं राति तोखे हिन प्लाट ते वञी वेहारियूं सरकारी ज़मीनुनि ते इन्हनि पीपलनि ऐं वॾेरनि जी अख न छॾींदा तव्हांजो को पार्क न छॾींदा को तव्हांजो प्ले ग्राउंड न छॾींदा को तव्हांजो सरकारी ज़मीन समूरा सिंधरा ॿेला ॾिसो त जागीरूं ठाहे वेठा ॼण हुननि जे बापेदारी जी मिल्कियत आहे पर ग़रीबनि खे हुते घर ठाहिण लाइ बंदिश आहे ये जो पीपल्स पार्टी जो मिटो मयार आहे ये जो सिंध दुश्मन जो किरदार आहे इन मां जान करे छॾियो थी त वोट जी ताक़त सां क़ौमी कारकुननि खे ताक़त बख़्शींदो ऐं तव्हां क़ौमी कारकुन ईमानदारी सां पंहिंजे रोल जो तयन करे संजीदगी सां माण्हुनि जी नुमाइंदगी कंदो त सिंध ख़ुशहाल थींदी अॼु असां गुरबत जी लकीर में पीड़जी विया आहियूं जिते बीहूं था जंहिं चौंके ते बीहूं था त को मिसकिन पवेला मानी खाइण लाइ कि मासूम ॿार कि नियाणियूं तव्हांजे अॻियां झोली अची था चलनि हीअ हालत आहे ख़ुशहाल सिंध जी हीअ ख़ुशहाल सिंध वसीलनि सां मालामाल वतन कहिड़ी नेमत न आहे सिंध में तेल गैस पेट्रोल मादनियात हीअ उहा धरती जे धरती जे मथां ज़ैतूननि जा बाग केलनि जा बाग अंबनि जा बाग हेठां तेल जूं नदियूं पियूं आहिनि उन पाण धरती जा धणी आहियूं धिका पिया लॻायूं धिका हिन करे लॻायूं त नुमाइंदा असांजा चोर आहिनि सिंध दुश्मन आहिनि उनजा निजात हासिल करण लाइ तव्हां जेको शामिल थिया आहियो पंहिंजी ईमानदारी सां पंहिंजे रोल जो ताईं कंदो सिंध ख़ुशहाल थींदी तव्हांजी महिरबानी